हेलो गाइस अस्सलाम वालेकुम। आहियां तव्हांजो मुज़फ़र हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल एजुकेशनल वीडियोज़। हाज़िर आहियूं हिकु नई वीडियो सां गॾु। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदो। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जी आइकॉन खे प्रेस कयो त ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़। अॼु असीं सिखंदासीं प्रेज़ेंट सिंपल टेंस, जंहिंखे सिंधीअ में ज़मान हाल सादो चइबो आहे। हिन जी डेफिनेशन आहे सच अ वर्ब विच शो एक्शन ऑफ सब्जेक्ट इन प्रेज़ेंट टाइम इज़ कॉल्ड प्रेज़ेंट सिंपल टेंस। सिंधीअ में वसफ़ात अहिड़ो फ़इल जेको फ़ाइल जे कम खे हलंदड़ वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मान हाल सादो चइबो आहे। हाणे हिन जा जेके मददगार फ़इल आहिनि उहे डू ऐं डज़ आहिनि। हिन ज़मान जे बयानी जुमिले में डू ऐं डज़ न रखंदा आहियूं ऐं हिन ज़मान में फ़इल जी पहिरीं सूरत रखंदा आहियूं। जीअं गो आहे त गो ई रखंदासीं ऐं ताक़ीदीअ लाइ असां फ़ाइल खां पोइ डू ऐं डज़ रखंदा आहियूं ऐं हिन जी सिंधीअ में सुञाणप थो, था, थी, थियूं या दो आहे, दी आहे, दा आहिनि, दो आहियां वग़ैरह। मिसाल जी ॻाल्हि, मां मानी खावां थो त थो आख़िर में अचे थो। मां स्कूल वेंदो आहियां, दो आहियां, इहा बि प्रेज़ेंट सिंपल जी निशानी आहे। ऐं हिन जी जेका फॉर्मेशन आहे उन में सब्जेक्ट, मेन वर्ब ऐं ऑब्जेक्ट। फॉर एग्ज़ाम्पल, आई ईट मैंगो, मां अंब खावां थो। हाणे जेके डू ऐं डज़ आहिनि त आय सां असां डू रखंदा आहियूं, वी सां डू रखंदा आहियूं, यू सां डू रखंदा आहियूं, ही सां डज़ रखंदा आहियूं, शी सां डज़ रखंदा आहियूं, इट सां डज़ रखंदा आहियूं, दे सां डू रखंदा आहियूं ऐं सिंगुलर नाले सां असां डज़ रखंदा आहियूं ऐं जमो नालनि सां असां डू रखंदा आहियूं। इन जी जेका कॉन्जुगेशन आहे, गिरदान आहे, जी मिसाल आहे त आई ईट मैंगो, मां अंब खावां थो। हाणे हिनखे अगरि नाकारिंग करिणो आहे त असां हिन जो हेल्पिंग वर्ड इस्तेमालु कंदासीं, जीअं आई डू नॉट ईट मैंगो। अगरि सवाली करिणो आहे त डू आई ईट मैंगो। अगरि सवाली नाकारी करिणो आहे त डू आई नॉट ईट मैंगो। अगरि ताक़ीदी करिणो आहे त आई डू ईट मैंगो। जेको आए खां पोइ असां डू रखंदा आहियूं ताक़ीदीअ लाइ, पर बयानी जुमिले में असां डू ऐं डज़ न रखंदा आहियूं। हाणे हिन जो आहे एस या ई एस जो कानून। हिन ज़माने जे बयानी जुमिले में जेकॾहिं मददगार फ़िल ही आहिनि, ही, शी, इट या वाहिद नालो, त उन्हनि सां जुमिले में फ़ेल सां असां एस या ई एस जो वधा कंदासीं। इन में जेको आहे नंबर 1 आहे, जेकॾहिं फ़ेल जी आख़िर में एस, ओ, एस, एच, सी, एच, एक्स, ज़ेड हुजे त उन्हनि जी आख़िर में ई एस लॻाईंदासीं। एग्ज़ाम्पल आहे त गो प्लस उन में ई एस ॾींदासीं त उहो गोज़ थी वेंदो। मिसाल ॻाल्हि, ही गोज़, शी गोज़, इट गोज़, अली गोज़। नंबर 2 आहे त जेकॾहिं फ़ेल जी आख़िर में उहे अख़र न हुजनि त एस लॻाईंदासीं। एग्ज़ाम्पल, ईट आहे त ईट्स थी वेंदो, राइट आहे त राइट्स थी वेंदो। नंबर 3 आहे त जेकॾहिं फ़ेल जी आख़िर में वाय आहे ऐं उन खां अॻु में हरफ़ सहीअ जो अख़र आहे त वाय खे आय में मटाए ई एस जो वधा कंदासीं। एग्ज़ाम्पल, फ्लाए आहे त फ्लाए में आख़िर में वाय आहे त वाय खे आय में मटाए ई एस लॻाईंदासीं त फ्लाइस थी वेंदो। नंबर 4 आहे त जेकॾहिं फ़ेल जी आख़िर में वाय आहे ऐं उन खां अॻु में हरफ़ इलत जो अख़र आहे त वाय खे न कटींदासीं, यानी न मटाईंदासीं, सिर्फ़ु एस जो वधा कंदासीं। एग्ज़ाम्पल, से आहे त सेज़ कंदासीं, छाकाणि त वाय खां अॻु में हरफ़ इलत इस्तेमालु थियल आहे। नंबर 5 आहे त अहिड़ा फ़ेल मिलनि जंहिंजी आख़िर में एफ, ई, एफ या एफ, ई आहे त उन्हनि खे वीह में मटाए ई एस जो वधा कंदासीं। एग्ज़ाम्पल, नाइफ़ आहे त उन में वीह सां एड करे ई एस लॻाईंदासीं त नाइफ़्स थींदो। असल में नाइफ़ जेको आहे उहो इस्म बि आहे ऐं उनखे कॾहिं कॾहिं असां वर्ब तौरु बि इस्तेमालु कंदा आहियूं। उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। इंशाअल्लाह मिलंदासीं वरी नेक्स्ट वीडियो में। महिरबानी।